कसम खयो आहे जेकॾहिं मौजूदा बॉडी ने कसम जी लज न रखी ऐं एतिरी गुज़ारिश कंदुसि तव्हां पंहिंजे आइन खे पढ़ो पीटीएफ हुजे गस्टा हुजे आपका हुजे गुआज़ हुजे तव्हां पंहिंजूं आइनूं पढ़ो उन आइननि ते कमु करियो उन कसम ते कमु करियो त कंहिंजी दिलि में रंजिश कोन रहंदी कंहिंखे कुदूरत कोन रहंदी। ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त पीटीएफ बि हिते जी आहे असांजे गुआज़ जा सभु दोस्त ऑफिसर बि स्टेज ते असांजा पंहिंजा आहिनि गस्टा भी असांजी पंहिंजी आहे पर अलाए छो मूंखे तकलीफ़ इहा थींदी आहे त असीं हिक ॿिए सां वंजवटी रांदि कंदा आहियूं। वंजवटी रांदि जे कुॾियो हूंदो खेॾियो हूंदो हुनखे ख़बर हूंदी आहे त घोड़ी कीअं भुत कीअं हणिजे दरियूं कीअं क्रॉस कजनि असीं हिक ॿिए खे वॾा भाकिर पाए जरगू पाराईंदा आहियूं पर वंजवटी अंदरि मां कोन कढंदा आहियूं। ऐं गुज़ारिश थो करियां त इहा जेका दिलनि में जेका बि वंजवटी आहे तव्हां सभिनि जी रोज़ी अलाह मुक़ररु कई आहे जेका असांजी तव्हां सभिनि जेका मुक़ररु कई आहे उन ते आमना सदक न कयो केर बि कंहिंजी दिलि आज़ारी न करे छो त जेकॾहिं तव्हांखे जन्नत में वञिणो आहे अलाह खे ख़ुशि करिणो आहे त अलाह जी मख़लूक खे ख़ुशि करियो उन जी ख़िदमत दिलि सां करियो उते का अहिड़ी कुंड रखी को अहिड़ो कमु न करियो जो कंहिंजी दिलि आज़ारी थिए। ऐं नो करप्शन जी ॻाल्हि कंदुसि ट्रेज़री जी परसेंटेज थो मुक़ररु आहे पगार था खणनि असांजी आपका असांजा ऑफिसर असांजे मोज़ीन जे असांजे गॾु वेठल असां गॾु सभु असांजे ज़िले जा आहिनि। ऐं गुज़ारिश कंदुसि साॻी वक़्तु तंज़ीम पीटीएफ उस्ताद उहिदेदारनि खे त नियतूं साफ़ कसम ते पूरा शरीफ है उनके टीम थोड़ी पान सा सच्चाई कई उन सच्चाई जो नतीजो ता असा सब गडायूं एकड़े नुरे नंढ लबेक ते को असी गड थियायूं उन पंजी जेका है हिम्मत ऐं हौसलो जो को न प्रोटेस्ट में देखारियो ऐं उस्तादन जे लाइ सेंसस या पैसा हुजन जेके भी ता जा मसला बा उन ते जेड़ो भी हाल हो जेतरी मुर्जी वाकफियत हुई डीसी ऑफिस में डीओ ऑफिस में सेक्रेटरी में जिते के बीठो उन लाइ शरीफ के उनकी टीम के सलाम तो पेश करा पर अञा उन हिकड़ी रहियल आहे ऐं चवंदो आहे त घूं थोरो हुजे या घणो धप उनजी साॻी ईंदी वॾो हूंदो त बि धप साॻी नंढो हूंदो त बि धप साॻी ईंदी उहो साफ़ करियो धप न हुजे जिते नाइंसाफ़ी थींदी गॾु खाऊं था मोहबतूं ॾियूं था लुंगियूं पारायूं था अजरगूं पायूं था कि दिलनि मां उहो बोगस उहो कीनो उहो अटकल उहा निफ़रत उहा हराम पई छॾे ॾियूं हर को पंहिंजे हिसे जो कमु करे ऐं उस्ताद जेको बराड़ी में नथो पढ़ाए हू ज़ुल्म थो करे ऐं ॿुधी छॾियो त मकाफ़ाती अमल आहे जेको न पढ़ाईंदो हुनजो बच्चो न पढ़ंदो यो मकाफ़ाती अमल है तव्हां भले वञो घुमो फिरो पर तव्हां यकीन कयो त इहो जेको आहे सदको तव्हांजे घर मां निकिरंदो जेकॾहिं तव्हां चाहियो था त मुंहिंजा बच्चा बिगड़नि मुंहिंजो घर ख़राब थिए त पोइ तव्हां कूड़ ठगी धोखो तव्हां कम चोरी भॼण ऐं इहे सभु अमल करियो ऐं इहो यकीन करियो तूं तव्हांजे घर में आहे। जिंदाबाद। मूंखे वॾी ख़ुशी आहे अॼु 2 ज़िला ठटो सिजावल पेटियल गॾु आहे ऐं हिन स्टेज तां ऐलान थो करियां ठटो सिजावल ॿई गस्ता गॾु आहिनि हिन दफ़े अॻु में असांखे भाड़े लीडर मिलिया ऐं हाजी अशरफ भई तव्हांजे मेयर जो नालो खणी लोअर सिंध मां लीडर ॾींदासीं जेके सिर कटाईंदा मालिक ख़ुशि जहिड़ा मिटंदा कोन असांखे विकिणंदा कोन चाहे गुआज़ जो हुजे चाहे गस्ता जो हुजे चाहे पेटीएफ जो हुजे चाहे आपका जो चाहे कहिड़ी बि तंज़ीम जो हुजे अॼु हिन स्टेज तां बागी वेठो आहे गुलाम नबी वेठो आहे मुंहिंजे गस्ता जा दोस्त वेठल आहिनि ठटो ऐं सिजावल गस्ता हिकु आहे उहो बागी जी क़यादत में असां हुनखे चयो आहे त तूं सिंध विन कर अहिड़े हिसाब सां पेटीएफ ठटो ऐं सिजावल गॾु शकूर जे हवाले या साईं ख़लीफ़ो जेके वॾा आहिनि उन्हनि सां गॾु आहिनि तव्हांखे इहो ज़रूरु चवंदासीं तव्हां विड़िजो असीं तव्हां सां गॾु हूंदासीं।
भाड़े नतीजो छॾिजो मतां डिवीज़न बि तव्हांजी आहे सिंध बि तव्हांजी आहे ऐं हर कामयाबी तव्हांजियूं आहिनि महिरबानी करे जेको कसम कयो त उनजी लज रखिजो बेटियल वारा लज रखिजो ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त इहे ट्रेज़री इहे परसेंटेज इहे ऑफिसूं इहो कारोबार इहे धंधा बंदि करो हिलाल जो 1 रुपयो हराम जे लख खां मथे आहे तव्हां उन ते ईमान रखी ॾिसो त तव्हांखे कहिड़ा दर्जा था मिलनि वॾी महिरबानी हाणे इहो जेको मूंखे इहो शरीफ़ बि ये तुखियूं मिठियूं ॻाल्हियूं साईं अलाउद्दीन बुरई साहब जूं सखी प्यार